अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाब हाला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भव ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिरा। पान नंबर 53। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में सैर कंदो उन जॻह ते पहुतो जिते कारून पहुतो हुयो। कारून जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुआ सां ज़मीन में धुसिजी वियो हुयो, ख़ुदा हिकु फ़रिश्तो उन ते मोकिलियो हुयो त रोज़ानो हिकु मर्द जे कद जेतिरो हेठि कंदो वञे। ईअं ॾियो। जॾहिं कारून हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जे आवाज़ ॿुधी त उन फ़रिश्ते खे इल्तिमास कयो त मूंखे मोहलत ॾे, हिकु इंसान जी आवाज़ ॿुधां पियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में दसबी ख़ुदा इस्तग़फ़ार कंदो हुयो। उन वक़्तु कारून हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे ख़िताब कयो, तूं केरु आहीं? आउं गुनहगार आहियां ऐं ख़ता करण वारो। हज़रत यूनुस फरमायो, हज़रत यूनुस बिन मटी आहियां। कारून चयो, इहो ख़ुदा जे लाइ घणो गज़ब करण वारो मूसा बिन इमरान जो छा थियो? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम चयो, अफ़सोस, मुद्दत थी इहो दुनिया मां हलियो वियो। कारून पुछियो, इहो पंहिंजे क़ौम ते रहम करण वारो इंसान हज़रत हारून अलैहिस्सलाम जो छा थियो? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जन फरमायो, इहो बि रहलत करे वियो। कारून पुछियो, कलसूम धीउ इमरान जी जो मूसां नामज़द हुई, उन जो छा थियो? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जन फरमायो, अफ़सोस, आल इमरान मां बाक़ी केरु बि कोन्हे। ईअं ॾियो। कारून चयो, आल इमरान ते सख़्तु अफ़सोस आहे। ईअं थियो। अलाह ताला खे कारून जो अफ़सोस पसंदि आयो ऐं उन फ़रिश्ते जे सज़ा जे फ़रिश्ते खे जो उन ते मोकिलियो हुयो हुकुम ॾिनो त कारून जे अज़ाब खे रोके छॾ जेसीं ताईं दुनिया क़ाइमु आहे। ईअं ॾियो। कलीमे ख़ुदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम बिन इमरान ॼाणंदो हुयो त ख़ुदा उनखे साण गुफ़्तगू ऐं उनखे हमराज़ ख़ुदा उनजी साण गुफ़्तगू ऐं उनखे हमराज़ बनायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम वटि आयो ऐं उन्हनि माण्हुनि खे चयो, असीं ईमान कोन आणींदासीं जो कुझु तो आहे चयो। जेसीं ताईं ख़ुदा जी गुफ़्तगू असीं ॿुधूं, अहिड़ी तरह तो आहे ॿुधो, जहिड़ी तरह तो आहे ॿुधो। 7 लख माण्हू हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जन उन्हनि मञा 7,000 चूंडिया। ईअं ॾियो। उन्हनि 7,000 मां 700 माण्हुनि खे चूंडियईं। उन्हनि 700 माण्हुनि मां 70 माण्हू मुंतख़ब कई। उन्हनि खे पाण सां गॾु तूर सीना जबल ते वठी वियो। उनजो मनाजात जो मक़ाम हुयो। उन्हनि माण्हुनि खे तूर सीना जबल हेठि विहारियो। पाण तूर सीना जबल ते ख़ुदा खे सुवाल कयो त उन सां गुफ़्तगू करे। ईअं जो। अहिड़ी तरह जो ईअं 70 माण्हू ॿुधनि। ईअं चयो त ख़ुदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन सां हम कलाम थियो। उन्हनि माण्हुनि संदनि सिर मथां हेठां मथां, पेरनि हेठां, साए पासे, ॾाए पासे, अॻियां पुठियां, हर तरफ़ खां हिकु ई आवाज़ ॿुधो। छो ख़ुदा वण में आवाज़ पैदा कयो हुयो। इहा हर तरफ़ हर पासे पखिड़िजी वई हुई। इहो आवाज़ ॿुधो। ईअं थियो। सम्झियाऊं त ख़ुदा जो कलाम आहे। छो त ॿियनि जो कलाम हुजे हा त हिक ई तरफ़ खां आवाज़ अचे हा। ईअं ॾियो। उन्हनि 70 माण्हुनि ईमान आंदो, चयो त इहो ख़ुदा जो कलाम आहे। ईअं ॾियो। उन्हनि माण्हुनि वरी चयो, जेसीं ताईं असीं अखियुनि सां ॾिसूं। अलाह ताला उन्हनि ते बिजली तेराई
त उहे माण्हू मरी विया ईअं थियो।